मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंज मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। साथियों, ताज़ी रिपोर्ट आहे हिक महीने में 43,000 माण्हुनि पोलियो जा फुड़ा पीअण खां इनकार कयो आहे। इहा रिपोर्टेड फिगर आहे। जेका रिपोर्ट थी आहे त 43,000 माण्हुनि पोलियो जा फुड़ा पीअण खां इनकार कयो ऐं उन्हनि जो मौक़िफ़ इहो आहे त जेकॾहिं असां पोलियो जा फुड़ा पीअंदासीं त असां में औलाद जे जनम जी पैदा करण जी ताक़त जेका आहे उहा घटिजी वेंदी ऐं इहा अमेरिका जी साज़िश आहे जेके असांखे पोलियो जा फुड़ा पीआरे करे ऐं मुस्लमाननि खे दुनिया में घटायो थो वञे। मोहतरम साथियों, बिल गेट्स उहो दुनिया जो अमीर माण्हू जंहिंजी इहा पोज़ीशन जेको 80% पंहिंजी दौलत जी बजट इन पोलियो जे वैक्सीनेशन जे लाइ दुनिया में ॾेई छॾी आहे त को बि माण्हू लूलो लंगड़ो अंधो मंडो टेडो फिडो न ॼमे। उन जे लाइ हुन 80% पंहिंजी दौलत वक़ुफ़ करे छॾी आहे। एॾो उहो इंसान दोस्त आहे। पर हिते माण्हू खे इन ख़ौफ़, जीअं अॻ में कोरोना जी बीमारी आई त माण्हू हिते इंजेक्शन वैक्सीनेशन न पिया कराइनि। वैक्सीन उन जे करे न कराइनि त असांजी सेक्स घटिजी वेंदी। सेक्स घटिजी वेंदी छो त अक्सर करे माण्हू डॉक्टरनि खे पैसा ॾेई करे उन्हनि खां कूड़ा सर्टिफिकेट पिया वठनि त असांजी सेक्स घटिबी, उन जे करे असीं वैक्सीन नथा करायूं। साॻी तरह ते हींअर 43,000 माण्हुनि रिपोर्ट थियो आहे इहो त उन्हनि पोलियो जा फुड़ा पीअण खां इनकार कयो आहे। साथियों, जॾहिं तव्हां इहे असांजूं वॾियूं वॾियूं दीवारूं जिते हकीमनि जा वॾा वॾा नुस्ख़ा ऐं उते जिन्सी ताक़त वधाइण जे लाइ तिलाउनि जो ज़िक्र हुजे, बिच्छू जो तिला, फलाणो माजून, फलाणी ताक़त जी दवा खाईंदव त तव्हांजी जिन्सी ताक़त वधंदी, तव्हांजी जिन्सी सघ वधंदी। माण्हुनि जो जॾहिं एॾियुनि दीवारुनि ते एॾी वॾी चाकिंग ॾिसे जिते रुॻो फ़क़ति तसवुरु इहो हुजे त दुनिया में रुॻो सेक्स ई आहे जंहिंजे लाइ पाण जियूं था। हिकिड़े माण्हू ॿुधायो मूंखे त डॉक्टर त हिकिड़े माण्हू खे मूं चयो त तूं वैक्सीन छो नथो कराई कोरोना जी? हुन चयो सेक्स घटिजी वेंदी। हुन चयो सेक्स वधी वेंदी। चई जेकॾहिं सेक्स वधंदी त पोइ सुभाणे ई मां वैक्सीन करायां थो। ऐं उन ॿुधायो त पोइ ॿिए ॾींहं ते आयो इन लालच में त इन वैक्सीन कराइण सां, कोरोना जी वैक्सीन कराइण सां सेक्स वधंदी, त इहा लालच रखी करे आयो ऐं वैक्सीन करायो। हाणे जेकॾहिं असां सम्झूं था त पोलियो जा फुड़ा न पीअण सां असांजा माण्हू लूला लंगड़ा गूंगा अंधा मंडा टेडा फिडा पैदा थींदा, ॼमंदा बि। हाणे उन्हनि जे ज़िंदगियुनि खे बचाइण जे लाइ, उनखे महरूमी खां बचण जे लाइ, हू छो त हिकिड़ो जेको टेडो ॼमे त उहो त सॼी ज़िंदगी महरूमी में हूंदो, जेको मंडो ॼमे, जेको काणो ॼमे, जेको ॼंघुनि खां पैरालाइज़ ॼमे या ॿाहुनि सां खां मफ़लूज हुजे, उहो त सॼी ज़िंदगी मफ़लूज हूंदो ज़हनी तौर ते, महरूमी में बि हूंदो, कमतरी में बि हूंदो। पर उन शइ जो असां फ़िक्र नथा करियूं ऐं असां पोलियो जा फुड़ा जेके आहिनि इंतिहाई पीआरणु घुरिजनि पंहिंजे बचनि खे, असां उन्हनि खां बि इनकार था करियूं। माना सेक्स जेका आहे उहा आदम भू कंदी असांजे माण्हुनि जे ज़हननि ते मुसलत आहे। अक्सर करे मज़हबी तौर ते बि इहा शइ ॾिठी वई आहे त तव्हां निमाज़ पढ़ंदव, रोज़ो रखंदव त तव्हांखे जन्नत में 70 हूरूं मिलंदियूं। 70 हूरुनि सां गॾोगॾु तव्हांखे गिलमान बि मिलंदा। इन्ही लालच में, इन्ही हवस में, इन्ही जिन्सी तस्कीन खे माइण में असां मज़हबी तौर ते बि जॾहिं रुजू था कयूं ख़ालिक़ काइनात जे तरफ़ ॾे, रब काइनात सां मुहबत जो रिश्तो जेको आहे उहो बग़ैर लालच जो हूंदो आहे, बग़ैर लोभ जो हूंदो आहे। पर असां इहा लालच रखी निमाज़ूं पढ़ंदा आहियूं त उते बि असांखे 70 हूरूं मिलंदियूं ऐं गिलमान बि मिलंदा। हाणे इहो तसवुरु आहे असांजे समाज जो। समाज इंतिहाई कसम परसी वारी कैफ़ियत में आहे। सोचूं इंतिहाई ग़लीज़ थी चुकियूं आहिनि। सोचुनि ते का बि हिकिड़ी पॉज़िटिव आस्पेक्ट नज़र कोन थी अचे।
को बि फ़लसफ़ो मंतिक लिटरेचर असांजे ज़हननि खे मस्बत लाड़नि जी तरफ़ ॾे कोन थो वठी वञे। उन जे करे असीं कोरोना में बि वैक्सीन न पे कराए सघियासीं ऐं हींअर जेके पोलियो जा फोड़ा बि पंहिंजे बचनि खे नथा पीआरियूं। मोहतरम साथियो, ज़िंदगी में बहितर फ़ैसिला करणा पवंदा, उन सां ई क़ौमूं तरक़ी कंदियूं। क़ौमुनि जी तरक़ी सिंधी क़ौम जी बहितरी जी ज़मानत आहे। अचो त बहितर फ़ैसिला करियूं ऐं क़ौम खे वधीक लूलनि लंगड़नि अंधनि गूंगनि ॿोड़नि टेडनि फिडनि पासीरनि माण्हुनि जे पैदा थियण खां क़ौम खे बचाए सघूं। जेकॾहिं साथियो मुंहिंजो चैनल तव्हांखे पसंदि अचे त सब्सक्राइब कजो, शेयर कजो ऐं ॿुधिजो। महिरबानी साथियो।